नाज़रीन अवां खे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त उमरकोट वेझो ढोरो नारो में ॿिनि दोस्तनि में मुबैना तौर मुंहमारीअ तां हिकु दोस्त ॿिए खे गोली हणी क़तल करण बाद पंहिंजो पाण खे बि गोली हणी आबखाद करे छॾियो। कुंडरी मां SS न्यूज़ जे रिपोर्टर अनवर मेमण मूजिबि ढोरो नारो जे दड़ो स्टॉप वटि ॿ दोस्त दीपक कलाल ऐं शुएब जेपूरी कचहरी करे रहिया हुआ त मामूली ॻाल्हि तां दीपक कलाल पंहिंजे दोस्त शुएब खे मुबैना तौर गोली हणण बाद पंहिंजे पाण ते फायर करे ख़ुदकुशी करे छॾी। पाड़े वारनि ॿिन्ही नौजवाननि खे रूरल हेल्थ सेंटर ढोरो नारो पहुचायो, जिते डॉक्टरनि ॿिन्ही जे फोत थियण जी तस्दीक कई। ॿिन्ही फोतियुनि जे वारसनि ॿुधायो आहे त असां पाड़ेसरी आहियूं ऐं मामूल मूजिबि पंहिंजे कारोबार ते शहर वियासीं। ओचितो इतला मिलियो त छोकिरा गोलियूं लॻण सबबि फोत थी विया आहिनि। हू ॿई दोस्त हुआ। इतला ते ढोरो नारो पुलिस बि वाक़े वारे हंधि पहुची वाक़े जी जांच शुरू करे छॾी। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त उमरकोट वेझो ढोरो नारो में ॿिनि दोस्तनि में मुबैना तौर मुंहमारीअ तां हिकु दोस्त ॿिए खे गोलियूं हणी क़तल करण बाद पंहिंजो पाण खे बि गोलियूं हणी आबखाद करे छॾियो आहे। कुनरीअ मां SS न्यूज़ जे रिपोर्टर अनवर मेमण मूजिबि ढोरो नारो जे दड़ो स्टॉप वटि ॿ दोस्त दीपक कलाल ऐं शुएब जेपूरी कचहरी करे रहिया हुआ त मामूली ॻाल्हि तां दीपक कलाल पंहिंजे दोस्त शुएब खे मुबैना तौर गोली हणण बाद पंहिंजे पाण ते बि फायर करे ख़ुदकुशी करे छॾी। पाड़े वारनि ॿिन्ही नौजवाननि खे रूरल हेल्थ सेंटर ढोरो नारो पहुचायो, जिते डॉक्टरनि ॿिन्ही जे फोत थियण जी तस्दीक कई। ॿिन्ही फोतियुनि जे वारसनि ॿुधायो आहे त असां पाड़ेसरी आहियूं ऐं मामूल मूजिबि पंहिंजे कारोबार ते शहर हुयासीं। ओचितो इतला मिलियो त छोकिरा गोलियूं लॻण सबबि फोत थी विया आहिनि। हू ॿई दोस्त हुआ। इतला ते ढोरो नारो पुलिस बि वाक़े वारे हंधि पहुची वाक़े जी जांच शुरू करे छॾी आहे।